यकीनन तौर पे हितां लतीफ़ जो पैगाम उनजे भरजलाई जदोजहद इब्तिदा उहा उनजी रूहानी ताक़त सामने ईंदी। लतीफ़ जी चवाणी त सखर भाया सुमरा खतीअ खां खुंबर जा ॾिनम ॾाढा सालाईंदे लजमा। सो दोस्त ॻाल्हाए विया आहिनि। पाकिस्तान की रिवायती सियासत हले पई, उनमें सिंध जा इक़्तिदार परस्त खुदगर्ज़ चङा मुड़स या मेंबर उहे कंहिं न कंहिं शक्ल में सूबाई असेंबलीअ में, क़ौमी असेंबलीअ में, सेनेट में भरिया पिया आहिनि। पर उन्होंने जी अक्सरियत जेका हुकुमरान जमायत में आहिनि, मौजूदा हुकुमरान जमायत, उन्होंने वटि बाक़ी त सभु शयूं आहिनि, मिल्कियतूं अथनि, जायूं अथनि, ख़ानदान अथनि, पर जंहिं शइ जी घटिताई थी थिए त उहा पंहिंजे वतन जी नुमाइंदगी न अथनि। जे न अथनि त सबबु कहिड़ो आहे, कहिड़ी खोट आहे जेका तव्हां में ॿियनि में कहिड़ी फ़र्क़ु आहे? चवंदा त इंसान ऐं हैवान में फ़र्क़ु कहिड़ो थींदो आहे? अहसासनि जो फ़र्क़ु थींदो आहे। ऐं जे इंसान में अहसास न आहिनि त बाक़ी त पोइ हैवानी कुझु थी बसि। त तीअं हिते क़ौमी गैरत न हुजण जे करे तव्हांखे हेॾा हेॾा सिंध दुश्मन फ़ैसिला पिया थियनि, पर तव्हांखे किथे बि आवाज़ ॿुधण न ईंदो। न सिर्फ़ु एतिरो, पर मुनाफ़िकी थींदे नज़र ईंदी इन असेंबलीअ ऐं ॿियनि आवाज़नि में ॿिया वरी मुनाफ़िकी थींदे नज़र ईंदी, जेका तव्हां ॿुधी हूंदी। सिंध असेंबलीअ में ॿुधंदव, क़ौमी असेंबलीअ में, हुन में इर्सा खे तब्दील न थियण ॾींदासीं, इहो ॿुधो अथव? इर्सा आज़ाद इदारो आहे, कॉन्स्टिट्यूशनल इदारो आहे, काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जे हेठां, पर उन इदारे में जेकॾहिं तब्दील थी प्राइम मिनिस्टर जे अंदर ईंदो त छा नुक़सानु थींदो? ई कैनाल कंदा। हाणे इर्सा में तब्दीली थिए न थिए, हल ई आवाज़ न पियो त वोट इहो करियो ऐं पोयां कैनाल कंदा वञो। तव्हां बेजा रहो था, हिते पाणी त खणो था सखर बैराज जो, पर वेझो आयो कोटड़ी बैराज ते। कोटड़ी बैराज वटि घणा कैनाल आहिनि? कंहिं दोस्त खे ख़बर आहे? ॿ सॼे ते, ॿ खॿे ते, 4। उन ते छा आबाद आहे? टंडो मोहम्मद खान आबाद आहे, बदीन, सिजावल, सॼे पासे ठट्टो, जामशोरो, कराची। कराचीअ जा 2 सोर्स आहिनि पाणी जा, हिकिड़ो हबडैम मां, ॿियो कराची वाह मां। 4 कैनाल ऐं हिते लखा एकड़ ज़मीन आहे। लखा एकड़ ज़मीन खां पोइ करोड़ा माण्हू हिते रहनि था। जेकॾहिं इहो ज़रई निज़ाम ही मौजूदा सिस्टम न हुजे त इहे शहर, इहे असांजा इलाइक़ा, हिते जूं असांजूं आबादूं, हिते मईशत दुरुस्त न हुजण जे करे, माशी मसइला हल न हुजण जे करे हिते ई लॾींदी, दरबदर थींदी। इहे सभु सुवाल कंहिं वटि खणी वञूं? तव्हांजे मैनेट खणी वञूं? मटियारी जे MPS वटि खणी वञूं? कॾहिं ॿुधो त को इन्हनि खे का क़ौमी गैरत ईंदी हुजे? जेकॾहिं इन्हनि इहे जेके माण्हू दरबदर लखे थींदा, इन्हनि जो को अहसासु हुजे? इहो त थियो मौजूदा वक़्त में हालात में। हाणे इन्हनि खे ठीकु केरु कंदो? छो त हूअं त क़ौमी मसइला एतिरा आहिनि, या गंभीर आहिनि, पर हिकु वक़्त ते घणनि तरफ़ा हमला पिया थियनि। लखा एकड़ ज़मीनूं, पाकिस्तान जी कमांड एरिया आहे 30 मिलियन, लगभग 3 करोड़नि जे अराउंड ज़रई ज़मीन, जंहिं वटि नहरी निज़ाम आहे।
नई ज़मीन 48 लख एकड़, पहिरीं 43 लख हुई, हाणे 48 लख एकड़ ज़मीन नई नॉन कमांड एरिया मां थींदी, उन मां पाणी असांजे सिस्टम मां वेंदो। 2008 खां वठी मुसलसल अॼु ताईं सिंध मां सदारत जो उहिदो मिलंदो आयो आहे। पोइ कंहिंजो कराची सां तालुक हुजे या नवाबशाह सां तालुक हुजे, अलॻि ॻाल्हि आहे, पर कराची आरिफ अलवी वटि समरी वई, उन रद्द कई पीटीआई जो, पर रद्द कई हुन चयो त पाणी पंजाब वञे, सरहद वञे, बलोचिस्तान वञे या नॉन कमांड एरिया में सिंध जे थर में वञे, पर खुटंदो सॼो पाणी खुटंदो त सिंध जो खुटंदो। उन जे करे उहा रद्द कई। पर हीअ उहा जमायत आहे या ही उहो सदर आहे जंहिंखे पहिरीं सदारत मिली त सिंध खे विरहाइण जो कानून सिंध असेंबली में पास कई, ऐं तव्हांजे गैरत खां वांझियल MPS उन कानून जी हिमायत कई, ऐं असांजे सिंधी माण्हुनि गैरत न ॾेखारी, वरी उन्हनि खे वोट करे असेंबली में मोकिलियो। अॼु वरी इन जे करे वरी इन सॼे वोट जे सिलसिले में वरी जॾहिं साॻे मसइले ते आयो आहे त सिंध जूं ज़मीनूं ऐं सिंध जो पाणी थो विकिणे, सौदो थो करे। सिंध जी 2024 जी असां चवंदासीं जाली इलेक्शन न बि आहे, दोस्तनि ते ॻाल्हियूं मिली सियासी ॻाल्हियूं, बाबा सौदेबाज़ी थी आहे, सौदेबाज़ी इहा थी आहे त तव्हां असांखे उहिदो ॾियो, असांखे हुकूमत ॾियो, असांजी सिंधियुनि जी इज्तिमाही मिल्कियत ओ समुंड हुजे, समुंडी पट्टी हुजे, मादनियात हुजे, सरकारी जंहिंखे चइबो आहे, सिंध जूं ज़मीनूं सरकार जंहिंखे चइबो आहे, उहा पंहिंजी इज्तिमाही मिल्कियत हुजे, या असांजो सिंधू दरिया जो पाणी हुजे, इहो सॼे जो सिंध सौदो करे ॻाल्हाए ऐं इक़्तिदार वरितो वियो आहे। हाणे असांजी इज्तिमाही मिल्कियत जो सौदो थियो आहे ऐं असांजा ही सभु बाअसर माण्हू सभु बेहोश थियो वेठा आहिनि या पासो वठो बीठा आहिनि। जीअं रोशन ॻाल्हायो या असां जगदीश ॻाल्हायो, ॾिठो अक्सर कीअं ॻाल्हाइबो आहे त केरु थींदा आहिनि असांखे फ़ैसिलो करण वारो, ज़रदारी कंहिं हक़ ॾिनो आहे त असांजे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो करे। सदर खे इख्तियार ई कोन्हे त दरिया जे पाणी जो सौदो फ़ैसिलो करे सघे, पर जबर करे ऐं भाड़ियुनि सां गॾिजी ऐं ही अमल कयो अथसि, उनखे केरु रोकींदो? असांजा अक्सर माण्हू चवंदा आहिनि त फलाणनि खे वञी चओ। बाबा जॾहिं 1 यूनिट लॻी तॾहिं बि उन्हनि गैरत कान कई, जॾहिं पिछो बलदियाती निज़ाम लॻायो तॾहिं बि उन्हनि क़ौमी गैरत न कई। अॼु पाणी जो सौदो थियो आहे, उन्हनि क़ौमी गैरत न कई। हाणे 200 माण्हू नथा गैरत कनि त सिंध जो 6 करोड़ माण्हू गैरत खां छॾे ईंदो छा? या हथु खणो अथव? जेकॾहिं खणी आहे गैरत में ॼाण माण्हू खे हूंदी आहे, असीं त क़ौमी कारकुन आहियूं, तव्हांखे आगाही ॾियण आया आहियूं त सिंध ते मुसीबत अचे पई। ईंदड़ 10 साल खां पोइ 4 कैनाल त छा, पर सखर बैराज जे बि जेके पुछड़ी आहे, तव्हां रोडी कैनाल ते आऊं रोडी कैनाल ते आहियां, त रोडी कैनाल ते सॼे खॿे पासे हुजनि या सॼे पासे हुजनि, ॿिया कैनालनि जो पाणी खुटंदो, समुंड उथलंदो, असांजी माण्हू करोड़े माण्हू दरबदर थींदा। या तव्हांखे आगाही ॾियण आहियूं, बेदारी पैदा करण आहियूं। सिंध जी हुकूमत जे एवज़ माण्हुनि खे गुमराह करे थी, बेबाज़ी करे थी, विकिणे थी, पर सिंध असेंबलीअ में मुनाफ़क़त जो रोल पे अदा करे। माज़ीअ में 2012 में बि कयूं, वरी 2024 में बि कयो त अचो त गॾिजी पंहिंजी सिंध बचायूं। इज्तिमाही मिल्कियत जो जेको हुन ज़बानी सौदो कयो आहे ऐं हाणे लिखत में सौदो शुरू कयो आहे, इन जे ख्वाबनि ऐं ख़्यालनि खे पाणीअ में लोड़े छॾियूं। इन जे जेके रिथाऊं आहिनि, जेके मुल्क जे तरक़ी जूं रिथाऊं, जेके लखे एकड़ ज़मीन आबाद थींदी पर उन मां 4 कंपनियूं खाईंदियूं, ऐं जेके लखे एकड़ बर्बाद थींदी उन मां करोड़े माण्हू दरबदर थींदा। ऐं बरस्तान असीं इन्हनि 4 कंपनी ऐं 40 चोर जेके आहिनि, इन्हनि खे लोड़ियूं ऐं करोड़े
माण्हुनि जे मुस्तक़बिल खे बचायूं, इन लाइ तव्हां वटि आया आहियूं। उन करे जे उन्हनि जो आसरो करियो त वञी उन्हनि सां गॾिजो, सिंध दुश्मन जे टोले सां गॾिजो, वञी वञी ख़ुशामद करियो। उन्हनि जो त रस्तो इहो आहे। जे वरी सम्झो पिया त को पंहिंजो मुस्तक़बिल में को इज्तिमाही रोल अदा करिणो आहे, वतन ऐं पंहिंजे ईंदड़ नसलनि खे बचाइणो आहे, त सभिनी उहे माण्हू जिन में बेदारी आहे, जिन में क़ौमी गैरत आहे, उहे ज़मीर जो आवाज़ ॿुधी ऐं पंहिंजो किरदारु अदा कनि। असां इन मामले लाइ मुख़्तलिफ़ सियासी जमायतुनि सां बि राब्ता कया आहिनि। सभु मुखालफ़त जेके आहिनि सवेल अधे ॿुधाए हिते त खणी अवना ॿ टे के पार्टियुनि जा ॿियनि जा हूंदा भले वेठा हुजनि, पर तव्हां ॾिठो हूंदो उहे तारीख़ ते एहतिजाज कयोसीं। उहे सियासी जमायतूं क़ौमी मामलनि खां वांझियल या लातालुक़ हुया, असां उन्हनि जे दरनि ते बि आहियूं ऐं शामिल करण जी कोशिशि कई आहे। अचो त गॾिजी इन मामले खे बचायूं। ऐं पोइ तव्हां ॾिठो हिकिड़े महीने में आस्ते आस्ते रायम मां हमवार करे अॻिते निकितायूं। तव्हांजे ॿिनि लाइ त इन्हनि जो आसरो न करियो, तव्हां पंहिंजी पाण ॿारियो। इन लाइ क़ौमी कारकुननि खे चवणा आहियूं, हमदर्दनि खे चवणा आहियूं, पंहिंजो रोल अदा कयो। असां यकीनी तौर ते पंहिंजी क़ौमी बेदारीअ लाइ ऐं क़ौमी आगाहीअ लाइ बीठा आहियूं। ऐं असांजो टारगेट इहो आहे त लखे माण्हू निकिरी पवनि, त रियासत, असेंबली, कानून, फौज कुझु बि करणु चाहे सभई ते हथियार सभु मुडा थी वेंदा जेकॾहिं लखे माण्हू निकिरी पवनि। उनजी तयारी करियो ऐं हर जाइ ते हथ तयारी करियो। ॾिसो मुल्क जी हालत का सुठी न आहे। मोहम्मद औरंगज़ेब वज़ीर आहे, फाइनेंस मिनिस्टर आहे वफ़ाक़ जो। उन IMF ते चयो आहे त बाबा ही कर्ज़ मिली वियो आहे, वज़ीर आज़म जे कोशिशुनि सां ही थियो आहे। वरी वज़ीर आज़म लंडन मां प्रेस कॉन्फ्रेंस कई, हुन चयो त ही कर्ज़ जेको आहे सो COS आसिम मुनीर जे ज़ाती कोशिशुनि सां थियो आहे। अरे बाबा हू पघारदार नौकिरी कंदड़, उनखे केरु सुञाणे, पर यानी ख़ुशामद आहे पई चइजे। वरी COS कराची वारे हुन में चयो आहे त हिते चाइना, UAE ऐं सऊदी अरब जो सहारो न हुजे त असां ही कोन खणी अचूं। यानी इन्हनि खे कर्ज़, मुल्क जा असासा सभु विञाए चुका आहिनि। एयरपोर्ट, सामूंडी जेके बंदर आहिनि, इहे गिरवी रखबा न, सामान रखंदा वञनि, गिरवी रखंदा वञनि। हाणे बि ज़ामिन पाण ॿाहिरियां था पवनि, तॾहिं हमेशह ठगनि अशरा थिया के तव्हां अॻियां कयो आहे। जेके रुश्वतखोर ऑफिसर, रुश्वतखोर असांजा सियासतदान, बेईमान सियासतदान, इन्हनि खे लुटण जा रस्ता तव्हां ॾिना आहिनि। ऐं चओ त हाणे बि उन्हनि खे पीड़ियो आहे तव्हां 70 सालनि में। ऐं हिन वक़्त खे दुरुस्त कंदो उन में, ऐं मुल्क जे निज़ाम मां इत्तिसाब निज़ाम खे ख़तम करे इहो कीअं थी सघंदो? इत्तिसाब निज़ाम या ज़रदारी ते माफ़ आहे, पीपलनि ते माफ़ आहे। उन सां लॻापियल ऑफिसरनि खे छुड़वाई आहे, उहे वधीक लुटींदा। ए जेके $अरबई जेके ॿाहिरियां ईंदा, ए बि वरी वापसि ॿाहिरि वेंदा कंहिं न कंहिं चैनल सां गॾु। ऐं मुल्क अञा वधीक कंहिं खॾे में करण वारो आहे। पर ही मुसाइल थी आहियां, मुल्क जे सरहदुनि ते लाॻापियल असांजी पाक फौज जेका खुशसलूकी सां मुल्क जी सरहदुनि खे संभाले वेठी आहे। हाणे उनखे उनजे चङनि मुड़ुसनि खे ख़्वाब था अचनि त असीं मुल्क जी मईशत ठाहींदासीं। असांजे बिज़नेसमैन सां असांजे प्राइम मिनिस्टर ऐं चीफ मिनिस्टर मिले या वरी ही मिलंदो, वरी ॿुधाए थो त हाणे तव्हांजो मुस्तक़बिल तमामु रोशन आहे ऐं आऊं हींअर सॼी दुनिया मां कर्ज़ खणी ईंदुसि। अचो, पर
गॾु चवंदा त चवंदा त बाबा जेकॾहिं पंहिंजो सीरप का सॼी दुनिया चवे थी जेकॾहिं पंहिंजे मुल्क जो जंहिं वटि पैसो आहे सो ॿाहिरि भॻो वञे उहो सीरप नथो करे ॿाहिरियां चवंदासीं छो छो हिकु ॿ हू थो चए त नई क़यादत उभारण ऐं मुल्क जो इंतज़ाम ठीक करण लाइ नवां सूबा ठाहींदासीं तोखे इख़्तियार कंहिं ॾिनो आहे तूं पगार या तुंहिंजी सॼी जेका फोर्स आहे उहा असांजे मुल्क जे तहफ़ुज़ जे बाउंड्रीज़ जे तहफ़ुज़ लाइ तूं मुल्क जी सियासत ऐं मईशत ते पंहिंजा उबता सुबता ख़्याल ॾीं छो थो जे ॾीं थो इन सां मुल्क जी तबाही ऐं बर्बादी थींदी आहे ऐं पोइ ओभर ओलह सूबा न विराइबा पोइ इहो ख़तरो मुल्कनि में मुल्क जे फेडरेटिंग यूनिट में नफ़रत ईंदी ऐं पोइ इहो ख़्यालु वधीक थींदो त उत्तर पाकिस्तान ऐं ॾखण पाकिस्तान या ओभर पाकिस्तान ओलह पाकिस्तान अहिड़ी क़िस्म जूं उबता सुबता ख़्याल कंहिं नौकिरी पेशा माण्हूअ खे अचनि था उनजी चापलूसी असांजा हुकुमरान कंदा वतन था इहा सॼी मुसीबत असांजे मथां अची आहे सिंध खे जाग्राफी ख़तरो सिंध जी इज्तिमाही मिल्कियत खे ख़तरो सिंध जे पाणी खे ख़तरो सिंध जे आबादी दरबदर थियण जो ख़तरो इन खे केरु ख़तमु कंदो जेकॾहिं तव्हां मुताफ़िक़ थियो था असांजे ख़्यालनि सां सम्झो पिया त बहितर आहे कंहिंजो इंतज़ारु न करियो पंहिंजो किरदार जो तायन करियो पंहिंजे किरदार जो तायन कंदो माज़ीअ में बि जॾहिं मुसीबत आई सिंध ते जॾहिं नाजाइज़ डैम ठहण जो ऐलान थियो उन मां सिर्फ़ केनाल निकिरणा हींअर ज़रदारी माफ़िया 6 केनाल टिनि जी एक्सटेंशन ऐं 3 नवां केनाल ठाहिण जी ॻाल्हि कई आहे ऐं सॼो सिस्टम पाण खे बर्बाद कंदो उन लाइ असां हमदर्दनि दोस्तनि सभिनी खे पिया चऊं असां सभिनी सियासी पार्टियुनि ॾे भले पिया वञूं हींअर 11 सियासी जमायतूं आहिनि पर रहियल ॿियूं सियासी जमायतुनि खे चवंदासूं त को बि केनाल न ठहणु घुरिजे असांजे पाणीअ जे इर्सा जे कानून में का तरक़ी न आणणु घुरिजे ऐं आसिफ़ ज़रदारी जंहिं आइन खे ओराईंदे पंहिंजे इख़्तियार बि न अथसि पर उन में मुदाख़लत करे ऐं फ़ैसिलो कयो आहे ज़रदारी घर लाइ केनाल न खपनि इन जे लाइ हर जाइ ते वञूं पिया ऐं माण्हुनि खे चऊं पिया त अचो गॾिजी जिदोजहद करियूं असांजे लाइ असांजे पंहिंजे वतन खां वधीक फर्द न आहिनि गदार न आहिनि दारिया दलाल न आहिनि सभु असांजे वतन जो विकिरो था कनि इन्हनि खे थुॾे कढणु इहो हर ख़ैरतमंद माण्हूअ लाइ इहो फर्ज़ आहे ऐं असां तव्हां उमेद था करियूं असां जेका मरले बाद बेदारी माण्हुनि सां गॾु सुजागी माण्हुनि सां गॾु तहरीक हलायूं था उन में असांजो साथ ॾियो महिरबानी थी